खबर शामिल कंदासीं। सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी चयो आहे त इमरान ख़ान जनरल बाजवा बाबति डबल गेम वारी ॻाल्हि पंहिंजे तजुर्बे जी बुनियाद ते कई हूंदी। हू घणो वाक़िफ़ आहे। खानगी टीवी चैनल खे इंटरव्यू ॾींदे सदर आरिफ अलवी चयो आहे त सियासी मंज़रनामे में छिकताण वारी सूरताल आहे। आर्मी चीफ जी मुक़ररी मेरिट ते कई वई ऐं मामिलो ख़ुशि इसलूबी सां हल कयो वियो। हुन चयो त इमरान ख़ान खे ॿुधायो हुयुमि त जेकॾहिं समरी आई त तव्हां सां सलाह कंदुसि ऐं जॾहिं समरी आई त इमरान ख़ान सां सलाह कयमि। पाकिस्तान में जमहूरियत मुस्तहकम थी चुकी आहे, मार्शल लॉ नथी लॻाए सघिजे। नाणे वारे वज़ीर सां मुलाक़ात जे हवाले सां हुन चयो त इसहाक़ डार सां मईशत ते ॻाल्हि ॿोल थी आहे। पाकिस्तान डिफॉल्ट न थींदो। तवानाई बचाइण जे हवाले सां इसहाक़ डार खे तजवीज़ ॾिनी त मार्केटूं जल्द बंदि कयूं वञनि, जंहिंसां 3 खां 4,000 मेगावाट बिजली जी बचत थींदी। हुन चयो त इसहाक़ डार में मफ़ाहमत जी सलाहियत मौजूदु आहे। धरणे दौरान बि हिन मफ़ाहमत जी कोशिश कई हुई। सदर चयो त इमरान ख़ान हर मामले में मूं ते एतमाद कयो आहे। नई फ़ौजी क़यादत सियासत खां परे रहणु चाहे थी। इमरान ख़ान पंहिंजे तजुर्बे जी बुनियाद ते जनरल बाजवा बाबति डबल गेम वारी ॻाल्हि कई हूंदी। आरिफ अलवी चयो आहे त आर्मी चीफ सुठो माण्हू आहे। मां खेसि सोच जे हवाले सां पसंदि करियां थो। सम्झां थो त आर्मी चीफ इदारनि विच में अदम एतमाद खे घटि कंदो। इहो बि सम्झां थो त सियासतदान बि अदम एतमाद खे ख़तमु कंदा। नाणे वारे वफ़ाक़ी वज़ीर इसहाक़ डार सदर मुमलिकत डॉक्टर आरिफ अलवी सां 3 भेरो मुलाक़ात कई आहे। सेनेटर इसहाक़ डार ऐं सदर आरिफ अलवी विच में थियल मुलाक़ात में सूबाई असम्बलियूं तोड़ण, इस्तीफ़ाऊं ऐं सियासी तोड़े मुआशी मामलनि ते ख़्यालनि जी ॾे वठि कई वई आहे। मुलाक़ात में आऊं चूंडू ऐं पंजाब तोड़े ख़ैबर पख्तूनख्वा पारां इम्पोर्ट बिल में घटिताई लाइ सहकार ते बि ॻाल्हि ॿोल कई वई आहे। ज़ेरनि मूजिबि नाणे वारे वज़ीर IMF मुआहदे ते अमल दरामद ऐं सियासी इस्तेहकाम लाइ ऑपोज़िशन खां सहकार बि तलब कयो आहे, जॾहिं त सदर आरिफ अलवी समूरनि मामलनि ते PTI क़यादत सां ॻाल्हियुनि जो वादो कयो आहे। मुलाक़ात दौरान मुल्क में शाम 6 वॻे मार्केट बंदि करण वारे मामले ते बि गौर कयो वियो आहे। पाकिस्तान तहरीक इंसाफ जे चेयरमैन इमरान ख़ान पंजाब काबीना में वाद वारे मामले खां अणॼाण निकितो ऐं संदसि पार्टी जो ख़्याल कासरो वज़ीर बणिजी वियो। पंजाब हुकूमत काबीना में वाद करे छॾी ऐं PTI जे ख़्याल अहमद कासरो सूबाई वज़ीर तौरु हलफ़ खणी वरितो आहे। सूबाई वज़ीर ख़्याल कासरो जी हलफ़ बरदारी तक़रीब गवर्नर हाउस लाहौर में थी, जंहिंमें पंजाब जे वॾे वज़ीर चौधरी परवेज़ इलाही पिणु शिरकत कई। गवर्नर पंजाब मोहम्मद बलीगुर रहमान ख़्याल अहमद कासरो खां सूबाई वज़ीर जो हलफ़ वरितो। उन मौक़े ते चीफ सेक्रेटरी मोहम्मद अब्दुल्ला संभल, सूबाई वज़ीर बशारत अहमद राजा, मुख़्तलिफ़ खातनि जे सेक्रेटरीज़ ऐं सूबाई असेंबली जा मेंबर पिणु मौजूदु हुआ। इमरान ख़ान ख़्याल कासरो जे वज़ीर बणजण खां अणॼाणे जो इज़हार कंदे चयो त मूंखे ॼाण नाहे त अवाम खे वज़ीर बणायो पियो वञे। मां त सम्झो त कंहिं खाते जी सरबराही मिली रही आहे। ख़ैर का ॻाल्हि नाहे, पर अवां जी वज़ीर बणजण सां असांजे बयानी में खे नुक़सानु रसियो आहे। वाज़े रहे त इमरान ख़ान पंजाब ऐं KP असेंबलियूं हलंदड़ महीने खे टोड़ण जो ऐलान कयो। काफ़िली जे सरबराह चौधरी शुजात हुसैन इंकशाफ़ कयो आहे त हिन पंजाब जे वॾे वज़ीर परवेज़ इलाही खे सलाह ॾिनी हुई त इमरान ख़ान हमले केस जी FIR फ़ौजी ऑफिसरनि ख़िलाफ़ दाख़िल न करे। चौधरी शुजात हुसैन चयो आहे त वफ़ाक़ पंजाब ऐं समूरनि सूबनि खे पंहिंजो मुद्दो पूरो करणु खपे। आसिफ अली ज़रदारी सां पंजाब वारे मामले ते कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं न आहिनि थियूं। काफ़िली सरबराह चौधरी शुजात हुसैन चयो आहे त आसिफ अली ज़रदारी मुंहिंजी अयादत लाइ आयो हो। हुन सां पंजाब वारे मामले ते ॻाल्हियूं न थी सघनि थियूं। न मुस्तक़बिल में परवेज़ इलाही बाबति काई ॻाल्हि थी। हुन चयो त PDM ऐं परवेज़ इलाही बाबति कंहिं बि क़िस्म जूं ॻाल्हियूं थियूं न ॿुधाए छॾींदुसि। परवेज़ इलाही सां सियासी राब्तो नाहे, क़ौमी मामलनि ते ॻाल्हियूं थींदियूं आहिनि। हुन चयो त परवेज़ इलाही खे मूं मशवरो ॾिनो हो त फ़ौजी ऑफिसरनि ख़िलाफ़ FIR दाख़िल न करे वफ़ाक़ पंजाब ऐं समूरनि सूबनि खे पंहिंजो मुद्दो पूरो करणु घुरिजे। मुंहिंजे ख़्याल में पंजाब असेंबली तोड़ सां आइनी बहिरान जो ख़तरो आहे। हुन चयो त इमरान ख़ान समेत समूरनि सियासतदाननि खे राब्तो करणु घुरिजे त जीअं को बि अभाम पैदा न थिए। सियासतदाननि विच में राब्ते सां मईशत खे नुक़सान खां बचाए सघिजे थो। इमरान ख़ान ॻाल्हियूं करण लाइ राज़ी थिए त मां पाण वज़ीर आज़म सां ॻाल्हाईंदुसि। नाज़रीन, सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो आहे त पंजाब काबीना में वाद सां इमरान ख़ान जी असेंबली तोड़ण वारी बेईमानी जो जनाज़ो निकिरी वियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में सूबाई वज़ीर सैयद नासिर हुसैन शाह चयो त इमरान ख़ान अहिड़ी दावा छो कंदो आहे जंहिंजो बार संदसि जमायत ऐं इतिहादी बि नथा खणी सघनि। नासिर हुसैन शाह चयो आहे त हिकु पासे इक़्तिदार जी हवस ऐं ॿिए पासे मुनफ़क़ानी तरीक़े सां असेंबली टोड़ण वारो ऐलान सियासी पसमानदगी आहे। जेकॾहिं इमरान ख़ान ज़िद ऐं अनाजी सियासत कंदो रहियो त उहो ॾींहुं परे नाहे जॾहिं PTI काउंसिल लातहलकी जो इज़हार कंदी। सूबाई वज़ीर इहो बि चयो त मईशत जी भलाई, जमहूरियत ऐं इस्तेहकाम ऐं पार्लियामेंट जी मज़बूती लाइ PTI खे गैर मशरूत क़ौमी असेंबली में वापसि अचणु घुरिजे। मरणी मसइलनि जो हल पार्लियामेंट में वेही गॾियल सुञाणप ज़हानत में मौजूदु आहे।
वफ़ाक़ी वज़ीर मरियम औरंगज़ेब इमरान ख़ान जे बयान ते रद्द अमल ॾींदे चयो आहे त तोशाखाना लुटण ऐं घड़ियूं खपाइण वारो कश्मीर जे नाले ते सियासत करे रहियो आहे। पंहिंजे जारी कयल बयान में मरियम औरंगज़ेब चयो आहे त कश्मीर खपाइण वारो शहबाज शरीफ़ खे इहो बि ॿुधाए त कश्मीर मसइले ते छा करणो आहे। हुन चयो त आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म इमरान ख़ान जे उकसाइण ते हरकत कई। आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म न त पंहिंजे उहिदे जो ख़्यालु कयो ऐं न ई कश्मीर मसइले जी संगीनीअ जी परवाह कई। खेसि ख़्यालु करणु घुरिजे त हू आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म आहे। मरियम औरंगज़ेब चयो त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ आज़ाद कश्मीर जे वज़ीर आज़म खे वेही ॻाल्हाइण जो चयो। छा आज़ाद कश्मीर जो वज़ीर आज़म पंहिंजे कश्मीर फरोश क़ाइद आरो अहिड़ी जुरत जो इज़हार करे हा। वफ़ाक़ी वज़ीर वधीक चयो त कश्मीर फरोश चवंदो हो त मोदी जी ॿीहर चूंड खां पोइ कश्मीर मसइलो हल थी वेंदो। हाणे क़ौमी मुफ़ाद खपाईंदड़ कश्मीर ते सियासत करे रहियो आहे। नाज़रीन, पाक फ़ौज जे सिपह सलार जनरल सैयद आसिम मुनीर कराची जो दौरो कयो, जिते हुन क़ाइदे आज़म मोहम्मद अली जिनाह जी मज़ार ते हाज़िरी भरी ऐं गुलनि जी चादर चाढ़े फ़ातिहा ख़्वानी कई। पाक फ़ौजी आम लाॻापन वारे शोबे ISPR तरफ़ां जारी कयल पधिराई मूजिबि आर्मी चीफ कोर हेड क्वार्टर्स कराची जो दौरो कयो। कराची पहुचण ते कोर कमांडर कराची लेफ्टिनेंट जनरल मोहम्मद सईद संदसि आदर भाउ कयो। ISPR मूजिबि जनरल सैयद आसिम मुनीर खे सिक्योरिटी ऐं इंफॉर्मेशन जे ॿियनि मामलनि ते ब्रीफिंग ॾिनी वई, जॾहिं त सिपह सालार मुल्क में ताज़नि गैर मामूली बरसातुनि दौरान ऑपरेशनल तयारियुनि ऐं सिंध जे माण्हुनि ताईं पहुचण ते फ़ौज ऐं रेंजर्स जे दस्तनि खे वाखाणियूं। पधिराई मूजिबि जनरल सैयद आसिम मुनीर कराची में अमन अमान जी सूरत हाल में बहितरी ते क़ानून लागू कंदड़ इदारनि जी वाखाण पिणु कई। सुप्रीम कोर्ट जे चीफ जस्टिस सैयद मंसूर अली शाह नेब तरमीम ख़िलाफ़ दरख़्वास्तुनि जी ॿुधणी दौरान इमरान ख़ान जे वकील जे दलीलनि ते रिमार्क्स ॾिना आहिनि त नेब तरमीम मंज़ूर करण वारनि मेंबरनि खे 62(1)F तहत नाअहल थियणु घुरिजे। सुप्रीम कोर्ट नैब ख़िलाफ़ इमरान ख़ान जी दरख़्वास्त ते चीफ जस्टिस जी सरबराही में 3 रुकनी बेंच ॿुधणी कई। इमरान ख़ान जे वकील ख्वाजा हारिस दलील ॾींदे चयो आहे त हुक्मरान अवामी एतमाद हासिल करे बड़बा आहिनि। शरीयत पधरनामे अवामी एतमाद बरक़रार रखण लाइ एहतिसाब ज़रूरी आहे। जॾहिं हुक्मरान पंहिंजे अमल ते पर्दो विझंदा आहिनि तॾहिं अवामी एतमाद टुटंदो आहे। हुन चयो त नैब तरमीमुनि तहत कंहिं थर्ड पार्टी खे अरबनि जो फ़ाइदो पहुचाइण हाणे ॾोह नाहे। पब्लिक ऑफिस होल्डर्स जी प्रॉपर्टी अवामी मिल्कियत हूंदी आहे। पब्लिक प्रॉपर्टीज़ में करप्शन सां अवाम जा बुनियादी हक़ सिधो सौ मुतासिर थींदा आहिनि। जस्टिस मंसूर अली शाह रिमार्क्स ॾिना आहिनि त अवां जे दलीलनि मूजिबि त नैब तरमीम मंज़ूर करण वारे पार्लियामान अवाम जो एतमाद तोड़ियो। अहिड़े नमूने नैब कानूननि में तरमीम मंज़ूर करण वारनि समूरनि मेंबरनि खे 62(1)F तहत नाअहल थियणु घुरिजे। चीफ जस्टिस ख्वाजा हारिस खे सुभाणे ताईं दलील मुकमल करण जो हुकुम ॾींदे केस जी ॿुधणी सुभाणे ताईं मुलतवी करे छॾी। अरशद शरीफ़ क़त्ल जे फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट में जवाबदार वकार जा कीन इंटेलिजेंस सां वेझा लाॻापा हुअण जो इंकिशाफ थियो आहे। रिपोर्ट में ॿिन्ही जवाबदारनि खां वधीक जांच ते ज़ोर भरियो वियो आहे। फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट मूजिबि अरशद शरीफ़ खे 20 जून साल 2022 ते UAE जे वीज़ा जारी कई वई। वीज़ा 18 अगस्त साल 2022 लाइ हुई। रिपोर्ट मूजिबि अरशद शरीफ़ कीनिया वियो त संदसि वीज़ा में 20 ॾींहं बाक़ी हुआ। अरशद शरीफ़ नए वीज़ा लाइ 12 अक्टूबर साल 2022 ते ॿीहर राब्तो कयो, पर संदसि दरख़्वास्त रद्द कई वई। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त अरशद शरीफ़ जे सीने में लॻल गोली ट्रैक्टरी फायरिंग पेड़नि सां नथी मिले। खेसि हिकु गोली चेर जे मथां वारे हिसे में लॻी। गोली कंध खां अटकल 6 खां 8 इंच हेठि लॻी, जेका सीने वारे पासे खां ॿाहिरि निकिती। उन ज़ख़्म मां इहो नतीजो कढणु ॾुखियो नाहे त गोली वेझे खां हलाई वई हुई। जंहिं पासे सां गोली हली, इन नतीजे में गाॾीअ जी सीट में पिणु सुराख़ थियणु घुरिजे हा। रिपोर्ट में चयो वियो आहे त अरशद शरीफ़ वकार अहमद जे गेस्ट हाउस में 2 महीननि खां वधीक अरसे ताईं तरसियो। वकार अहमद जे कीनियन पुलिस ऐं उतां जे ॻुझनि इदारनि सां वेझा लॻा पिया आहिनि। फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त वकार मूजिबि हादसे खां पोइ पुलिस अरशद शरीफ़ जो iPhone, iPad, बटुओ ऐं ॿियो सामान बेस हवाले कयो आहे। वकार अहमद फ़ोन ऐं iPad नेशनल इंटेलिजेंस एजेंसी जे ऑफिसरनि खे ॾेई छॾियो। ॿिए ॾींहुं पाकिस्तान हाई कमीशन हिकु ऑफिसर खे अरशद शरीफ़ जूं शयूं वठण लाइ मोकिलियो। रिपोर्ट में वधीक चयो वियो आहे त पाकिस्तानी हाई कमीशन जे ऑफिसरनि खे अहम सबूत मिलिया। हाई कमीशन ऑफिसरनि खे 2 मोबाइल, 1 कंप्यूटर ऐं अरशद शरीफ़ जी ज़ाती डायरी मिली। अरशद शरीफ़ इहे शयूं कीनिया में रिहाइश दौरान इस्तेमालु करे रहियो हो। फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट मूजिबि वकार अहमद सां पहिरियों 3 मुलाक़ातूं मददगार साबित थियूं। फैक्ट फाइंडिंग टीम अरशद शरीफ़ जी रिहाइशगाह जो दौरो कयो। दौरे दौरान टीम खे अरशद शरीफ़ जो पासपोर्ट मिलियो। USBs पासपोर्ट जे कमीशन हवाले वारे सवाल जो जवाब
तसल्ली बख़्श नाहे। वकार पहिरियां CCTV फुटेज ॾियण ते रासपो ॾेखारियो पर बाद में फुटेज ॾियण खां मुआज़रत करे वरिती। रिपोर्ट मूजिबि वकार चयो त फुटेज लोकल इंतज़ामिया जे हवाले नाहिन कया विया। खेसि वकील ऐं घरवारी फुटेज न ॾियण जी सलाह ॾिनी आहे। रिपोर्ट मूजिबि वकार अहमद जे नंढे भाउ खुरम अहमद चयो त हू मानी खाइण खां पोइ अरशद शरीफ़ सां गॾु निकितो। रस्ते में खेनि रोड ते पत्थर नज़र आया, जिते खुरम अरशद खे ॿुधायो त इहो फ़ौरन जो कमु आहे। जे रोड ते पयल पत्थर पार कया त खेसि गोलियुनि जो आवाज़ ॿुधण में आयो। गोलियुनि जो आवाज़ ॿुधंदे ई हू उतां भॼी विया। खुरम महसूस कयो त अरशद शरीफ़ खे गोली लगी आहे। फैक्ट फाइंडिंग रिपोर्ट मूजिबि अरशद शरीफ़ जे क़त्ल बाबति प्रेस कॉन्फ्रेंस ते फैसल वावड़ा सां 15 नवंबर ते राब्तो कयो वियो। फैसल वावड़ा खां अरशद शरीफ़ जे क़त्ल बाबति सबूत तलब कया विया। संदसि दरख़्वास्त ते टीम खे 7 सवालनि जी लिखत तौर ॾियारे मोकिलिया। जवाब लाइ ॿीहर राब्ते जी कोशिश कई पर फैसल वावड़ा को जवाब न ॾिनो। रिपोर्ट में ॼाणायो वियो आहे त अरशद शरीफ़ खे रिथाबंदी तहत क़त्ल कयो वियो। कीनिया पुलिस अरशद शरीफ़ क़त्ल जी जांच में को सहकार न कयो। केस में कई परॾेह किरदार अहमियत जोगा आहिनि। अरशद शरीफ़ जी कीनिया मेज़बान खुरम ऐं वकार जो किरदार अहम ऐं वधीक जांच तलब आहे। रिपोर्ट मूजिबि वकार अहमद कमेटी जे सवालनि जो तसली बख़्श जवाब नाहे ॾेई सघियो। गाॾी हलाईंदड़ खुरम जा बयान तकरार सां भरपूर आहिनि। ॿई ॼणा घुर्ब ॼाण ॾियण खां घबराए रहिया आहिनि। रिपोर्ट मूजिबि सॼे मुल्क में दाख़िल केसनि सबबि अरशद शरीफ़ खे पाकिस्तान छॾण ते मजबूर कयो वियो। संदसि अमण ऐं पहिरीं घरवारी कीनिया में वकार ऐं संदसि कुटुंब सां राब्तो न थियण जो ॿुधायो। अरशद शरीफ़ जी ज़ाल जवेरिया ॿुधायो त अरशद शरीफ़ खे क़त्ल खां पोइ वकार जे ख़ानदान साणुसि राब्तो कयो। PTI अॻवान असद उमर तौहीन अदालत केस में गैर मशरूत माफ़ी वठी छॾी आहे। लाहौर हाई कोर्ट रावलपिंडी बेंच में तौहीन अदालत बाबति जारी नोटिस ते ॿुधणी थी, जंहिं दौरान असद उमर पंहिंजे वकील सां गॾु अदालत में पेश थियो। ॿुधणी दौरान जस्टिस जवाद हसन असद उमर जे वकील फैसल चौधरी खां पुछाणो कयो त अव्हां जो असर किथे आहे। केस खे पेश कयो, जंहिं ते असद उमर अदालत जे रोस्टम ते अची पंहिंजे वकील कयल तक़रीर ते मशरूत माफ़ी घुरी ऐं चयो त अदालत जो एतिराम कंदो आहियां ऐं कंदो रहंदुसि। जस्टिस जवाद हसन चयो त मसइलो तौहीन अदालत जो न, इदारनि ऐं उन जी शख़्सियतुनि ते इल्ज़ामनि जो आहे। जंहिं ते असद उमर चयो त मुंहिंजी तक़रीर जो मक़सदु अदालतुनि या जजिस खे निशानो बणाइणु न हो। जस्टिस जवाद हसन रिमार्क्स ॾींदे चयो त अव्हां जो वीडियो बयानु आहे, इहो हलाइणु नथा चाहियूं, सभु ख़बर आहे त अव्हां छा चयो। जस्टिस जवाद हसन चयो त अव्हां असांखे अदालत खे इजाज़त ॾिनी ऐं अव्हां वरी उन्हनि खे ई निशानो बणायो। अदालत वटि अव्हां जो वीडियो बयानु मौजूदु आहे। अव्हां खे ख़बर आहे त अव्हां तक़रीर में छा चयो। आइन जे आर्टिकल 50 राइट टू मूवमेंट ऐं 60 राइट ते डेमोक्रेसी इजाज़त ॾिए थो, पर इदारनि ते तनक़ीद जी इजाज़त नथो ॾिए। असद उमर चयो त बयान सां का रेड लाइन क्रॉस थी आहे त माफ़ी वठां थो। अदालत असद उमर जी गैर मशरूत माफ़ी बाद केस उकलाए छॾियो। यादि रहे त असद उमर 26 नवंबर ते रावलपिंडी में PTI जे जलसे दौरान तक़रीरुनि में जजनि ते तनक़ीद कई हुई। अदालत असद उमर जी तक़रीर जी वीडियो ऐं ट्रांसक्रिप्ट तलब कंदे खेसि तौहीन अदालत जो नोटिस जारी कयो हो।